ख़ैर त आहे? कहिड़ियुनि सोचुनि में घुमई? अमीरा ख़ैर इहो आहे जेको अखियुनि सां ॾिसी थी पई। इहे मौक़ा वारा पैसा बि वेंदा पूरा थी, वरी मथां 40 ॾींहंनि ताईं उर्सारे पुट जी शादी बि वई पोइ थिए। हेड़े है केने भागा तो वारा पुट निभागा छोरा ओ पहिरें वाजे ते हलिया है ना, उन्हें ॾींहं ई ॻोठ में कसियो थियो। अमीरा मूं वारा पुट सदोरा आहिनि, निदोरा कोन्हनि। इहे उर्सारे छोरे जे निरण में निभाग लिखियल, हिक न ॿी घिट पिट वञे ई कान थी। आओ बराबर ओ इहा ॻाल्हि बि तुंहिंजी सोराना सची आया। अदे उर्स वेचारे के हिकु पुट परणाइण में वो बीड़ा खफ़ा करणा था पवन। अलाए रब ॼाणे, मूंखे त लॻे थो कुंवार वीचारी जो नसीब ईअं। फ़क़ीराणी कुझु न कुझु त ज़रूर आहे, पर इन्हे में बि का रब जी रज़ा लिखियल ज़रूर हूंदी। पर तूं ॾिस न, रब जा रंग ॾिस, ऐं असांजे वात जो गिरां त वियो न। होॾा कुंवार वनहाव में वेठी आहे, शादी जूं तयारियूं लॻियूं पयूं आहिनि। रब खे अलाए छा मंज़ूर आहे। अमीरा रख रब ते, ॾियण वारो ॾातार आहे, बसि रुॻो सिरनि जो ख़ैर हुजे। ॻोठ खां ॿाहिरि का न का ॿी शादी ज़रूर मिली वेंदी। ऐं वरी वॾी ॻाल्हि त इहा आहे जो हाणे जोड़ बि पंहिंजो आहे, गंज थी वेंदो। हाणे तूं हीअं कर जो छॾ हिन कम खे, तूं वञ तॾे ते वापसीअ में हूर खे वठी अच त मानी तयारु करे वठे, बुख ॾाढी लॻी आहे। न न मानी आऊं घर में थी ठाहियां। अलाए केतिरा माण्हू आहिनि जेका इहा रंगणे जी मानी बि कोन खाईंदा आहिनि। आऊं मानी तयारु कयां थी, छोकिरी हूर बि ईंदी न, मानी तयारु करे था वठूं। मां बि थोरो ॿाहिरां चकर ॾेई मानी तयारु अचां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।